ही भाना शहर सेवण धाड़ेलन चोरन ऐं रिश्वत खोरन जे हवाले आ मानू फुरजन पिया मनशा जो मरकज आ हिकड़ो चोर आसिफ ज़रदारी हिकड़ो चोर बिलावल ज़रदारी हिकड़ो चोर मुराद शाह ऐं ॿिया डाकू राज जो सिस्टम सिंध जे माण्हुनि खे खौफ़ज़दा करण लाइ उन्हनि जी मुआशी बर्बादी करण लाइ छॾियो अथनि 17 सालनि खां हिननि कातिलनि ऐं रहज़ननि जो अञा दिलि न ठरी आहे बेरोज़गारी सिंध में तालीम जी तबाही सिंध में बुख ऐं गुरबत सिंध में सिंध खे वधीक भड़भांग करण लाइ 6 करोड़ माण्हुनि जे तबाही करण लाइ 6 करोड़ माण्हुनि जे माहौलियाती बर्बादी जो मंसूबो आसिफ ज़रदारी आंदो आहे हे त वापडा जे चेयरमैन हिननि जे मथां दांगी मली आहे जेको चए थो त मुराद शाह ऐं आसिफ ज़रदारी कैनाल पियो ठाराए वरी बयान था ॾियनि ही कूड़ा सिंध जा दुश्मन ही कूड़ा अवाम दोस्त ऐं जमहूरियत जा दावेदार ही सिंध जे 6 करोड़ माण्हुनि जा दुश्मन आहिनि ऐं चाबहार ऐं चूलिस्तान कैनाल 85 लख एकड़ ज़मीन आबाद कंदो समुंड वधे पियो पंजाब जो जबर वधे पियो ऐं ज़रदारी पाणी पियो खपाए ऐं पोइ तव्हां काॾे ॾींदा तव्हांजा बच्चा अनाज किथे खाईंदा नौकरियूं न आहिनि तेल ऐं गैस फुरायो अथनि कोयलो फुरायो अथनि समुंड कराची जो फुरायो अथनि इहो दरियाव आहे जेको इज्जत ॾे थो अनाज ॾे थो ही पग टोपी माउ जी पोती न्याणियुनि जी सलामत तॾहिं आहे त दरिया वहे थो हाणे तव्हांजो दरिया खपाइनि था तव्हांजी गैरत खपाइनि था तव्हांजी ख़ुशहाली खपाइनि था वोट त हिननि खे ॾिनो अथव वोट न रोशन बुरड़े साहब अयाज सोलंगी असगर शाहानी ऐं शबीर बुरड़े के यो जस ऐं खराज हुजे त हुननि सेवण खां वठी भाननि ताईं दरिया बचायो तहरीक जी हिन रैलीअ में गैर मामूली अवामी शिरकत कई आहे उन्हनि खे जस हुजे भाननि शहर जा रहवासियो 17 सालनि खां खज़ानो मुराद शाह जे हवाले आहे वज़ीर आला मुराद शाह आहे सिंध जे बदहाल तालकनि में सेवण आहे जिते तरक्की कोन्हे तबाही आहे 17 सालनि खां हिननि कातिलनि ऐं रहज़ननि जो अञा दिलि न ठरी आहे बेरोज़गारी सिंध में तालीम जी तबाही सिंध में बुख ऐं गुरबत सिंध में सिंध खे वधीक भड़भांग करण लाइ 6 करोड़ माण्हुनि जे तबाही करण लाइ 6 करोड़ माण्हुनि जे माहौलियाती बर्बादी जो मंसूबो आसिफ ज़रदारी आंदो आहे हे त वापडा जे चेयरमैन हिननि जे मथां दांगी मली आहे जेको चए थो त मुराद शाह ऐं आसिफ ज़रदारी कैनाल पियो ठाराए वरी बयान था ॾियनि ही कूड़ा सिंध जा दुश्मन ही कूड़ा अवाम दोस्त ऐं जमहूरियत जा दावेदार ही सिंध जे 6 करोड़ माण्हुनि जा दुश्मन आहिनि ऐं चाबहार ऐं चूलिस्तान कैनाल 85 लख एकड़ ज़मीन आबाद कंदो समुंड वधे पियो पंजाब जो जबर वधे पियो ऐं ज़रदारी पाणी पियो खपाए ऐं पोइ तव्हां काॾे ॾींदा तव्हांजा बच्चा अनाज किथे खाईंदा नौकरियूं न आहिनि तेल ऐं गैस फुरायो अथनि कोयलो फुरायो अथनि समुंड कराची जो फुरायो अथनि इहो दरियाव आहे जेको इज्जत ॾे थो अनाज ॾे थो ही पग टोपी माउ जी पोती न्याणियुनि जी सलामत तॾहिं आहे त दरिया वहे थो हाणे तव्हांजो दरिया खपाइनि था तव्हांजी गैरत खपाइनि था तव्हांजी ख़ुशहाली खपाइनि था वोट त हिननि खे ॾिनो अथव वोट न दिली कई अथनि पर मौत जो परवानो ॾिनो अथव इहो परवानो मौत जो जेको ज़रदारी ऐं मुराद शाह जे हवाले आहे जे गैरत करे उथंदव त जीअं बिटे बलदियाती निज़ाम में आसिफ ज़रदारी ऐं मुराद शाह खे शिकस्त ॾेई दरिया बचायो था त शिकस्त हिननि जो मुक़दर आहे ख़ुशहाली ऐं इज़त अव्हां जो मुक़दर आहे महिरबानी।